उनकी जेकी जिस्मानी बनावट है फिल वक्त शायद उन जे अंदर या गुंजाइश ना है तो वो एतरो सफ़र करे सके या बाहर निकरी सके तो उहा असी मिसकीन होटल ते नंढड़े पैमाने ते सेलिब्रेट कंदा हुआसीं, दोस्तन सां शेयर भी कंदा हुआसीं ऐं अक्सर इहा ई ॻाल्हि साम्हूं ईंदी त साईं अवी जेको प्रोग्राम कयो था इन खे वॾी लेवल ते छो था कयो। साईं हाजी अहमद सूमरो साहिबु हुन प्रोग्राम में असां सां सदाई गॾु हूंदो ऐं मेन माण्हू हूंदो त इन सेलिब्रेशन कराइण में साईं हाजी अहमद सूमरो साहिबु। अलाह ॾाहीं मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि हिते दोस्तनि हिकिड़ी शइ ॾाढी वज़ाहत सां कई त दरिया जेको आहे सो लिखे ॾाढो थो ऐं उनजे कलम में तेज़ी आहे तिखाई आहे इहा न हुअणु खपेसि। शौरी तौर ते मूंखे बीइंग अ टीचर हिकिड़ी इन शइ जो अहसासु आहे ऐं मूंखे तव्हां सभिनी जी इन सोच ते थोरो ॾुख बि आहे। अवी मुआशिरे जे अंदरि रहो था ऐं अवी सभु इहो ई चाहींदा आहियो त अवां मां ई को अहिड़ो शख़्स हुजे या अवी पाण हुजो जेके मुआशिरे जी जेके तंदस्तियूं आहिनि, मुआशिरे में जेके बेरा रवियूं आहिनि या मुआशिरे जे अंदरि जेके कोताहियूं ऐं कमियूं पेशियूं आहिनि उन्हनि जी निशानदेही करे। असीं हर माण्हू इहा ई शइ चाहींदा आहियूं त असीं पाण कयूं या असां मां को अहिड़ो पैदा थिए। अनफॉर्चुनेटली हिमत हर माण्हू जे नसीब में न हूंदी आहे। जीअं दौलत हर माण्हू जे नसीब न हूंदी आहे तीअं हिमत बि हर माण्हू जे नसीब में न हूंदी आहे। इहा हिमत, इहो जज़्बो, इहो दिलदिलो, इहा कुवत, इहा मर्दानगी कुदरती तरफ़ां दरिया ख़ान खे गुतियल थियल आहे। पैदाइशी इहा शइ हिन जे अंदर में आहे त इहो ई लिखणु ॼाणे थो ऐं मुआशिरे जे उन गंद खे सभिनी जे साम्हूं आणण जी कुवत रखे थो त बजाए हिनखे इहा शइ चवण जे त दा तूं घटि लिख पूरो सारो लिख, माण्हू नाराज़ थींदा, उन जा नताइज ख़राब थींदा। आउं सम्झां थो शऊरी तौर ते इहा बुज़दिलाना हरकत ऐं तजवीज़ आहे, इहा यकीन न अचणु खपे। सभु इहो ई चाहींदा आहियूं त साईं केरु लिखे, सभु इहे चाहींदा आहियूं त यार कंहिं में हिमत आहे जो इन मुआशिरे में लिखे, इन गंद खे ज़ाहिर करे या कंहिं में हिमत आहे। सभु इहा शइ महसूसु कंदा आहियूं। फितरी तौर ते औलाद जी सुञाणप पंहिंजे पीउ सां थींदी आहे, पर आउं हिकिड़ी शइ वाज़े चवां थो त घोष जतियाल जी सुञाणप दरिया ख़ान अथव। दरिया ख़ान जी जेकॾहिं बर्थडे हुजनि, शायदि एतिरा माण्हू न हुजनि सां, एतिरा दोस्त न हुजनि सां, घोष जी माज़रत सां, त शायदि एतिरा माण्हू न हुजनि सां, पर हीअ दरिया जी पंहिंजी दरिया दिली आहे, पंहिंजी मोहबत आहे, पंहिंजो उहो नज़रियो आहे जेको हर माण्हू जे अंदर में आहे। जीअं दरिया सोचे थो अवी ईअं ई सोचियो था। हिन जो उहो ई साॻियो रूह अवां दोस्तनि जे अंदर में आहे, तॾहिं हुनखे तव्हां महसूसु कयो आहे। 4 कलाकनि खां वॾो डिघो प्रोग्राम साईं घोष जतियाल हलायो आहे ऐं तक़रीरूं खोड़ सारनि दोस्तनि खे करायूं बि अथसि। सभिनी पंहिंजा पंहिंजा ख़्याल ऐं राया ॾिना आहिनि ऐं वधीक ड्रैग में न वेंदुसि, पर बहरहाल हिन दोस्त खे हिमत खे शाबस आहे ऐं हिन जी हिमत वधाए। हिनखे रोकण या झलण जी ज़रूरत न आहे। दरिया खे रोकींदो त उन जा मुज़र असरात थींदा आहिनि। माज़ी में 2010 जी ॿोॾि आहे, जॾहिं दरिया खे रोकियो वियो त उन ॿियो सॼो मुल्क ॿोड़े छॾियो, नुक़सानु कयो। पर जेकॾहिं हुनखे असली वाट हलणु ॾिजे हा त शायदि एतिरो नुक़सानु बि न थिए हा ऐं ज़मीन बि ज़रखेज़ थिए हा। त दरिया खे रोकण जी ज़रूरत न आहे, दरिया खे छॾियो त दरिया लिखे। आख़िर में हिकिड़ो ई शेर आहे दरिया जे लाइ त कुल्फ़त कटी करण खां मोहबत रती चङी आहे, कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे। मोहबत जे मामले में संग जे सिलसिले में ॻणती कबी त न आहे, पर जे कबी त चङी आहे। पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा, उस्ताद दिलि पकी कर जो दिलि पकी चङी आहे। महिरबानी।